अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मूसा कुंबर KGM TV जे तरफ़ां तव्हांजे नबीसर थर जे शहर में। नबीसर थर ज़िले नबीसर ज़िले उमरकोट जो हिकिड़ो नंढो शहर आहे थर भिटुनि वारो। हिते असां हिकु शादी में आयल आहियूं जेके इनते मीडिया कम्यूनिटी ऐं मेडिकल कम्यूनिटी जो तइदादु वधीक आहे। इन जो वक़्त जो फ़ाइदो वठंदे असां ॻाल्हायूं पिया हींअर डॉक्टर शाहिद जेको हिन ॻोठ जो ई आहे, हितां ई पढ़ियो ऐं पोइ हिते जो पाकिस्तान जो सुठो साइकेट्रिस्ट साबित थियो ऐं सिंध में तमामु सन ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। हिन वक़्तु पाण जेको आहे लंडन में जेको आहे साइकोलॉजिकल ट्रीटमेंट कनि था। अचो त पाण इन सां ॻाल्हायूं सिंध में माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, नफ़्सियाती मसइला आहिनि, नफ़्सियाती मुंझारा आहिनि या ॿिया मसइला आहिनि, उनजी पाण कहिड़े नमूने ॾिसनि था ऐं उनजो ट्रीटमेंट जेको आहे कहिड़ो थियणु खपे। नफ़्सियाती बीमारियूं वधी वियूं आहिनि पाकिस्तान में और ऑल दुनिया में वधी वियूं आहिनि, पर सिंध में ख़ासि करे जेको आहे बीमारियूं नफ़्सियाती वधी वियूं आहिनि। त अथेंटिक जेको आहे माण्हू, मूं एज़ ए सोशोलॉजिस्ट मूं ॻाल्हायो आहे हिन ते, पर अथेंटिक जेको आहे शख़्सियत सां ॻाल्हाइणु जेको आहे उहो वधीक जेको आहे माण्हू खे असरु कंदो ऐं माण्हू उन मंझां जेको आहे उनखे फॉलो कंदा। त हींअर असां सां गॾु आहिनि मौजूदु डॉक्टर शाहिद साहब, जेके मानचेस्टर में जेको आहे साइकेट्री में जेको आहे इलाजु कंदा आहिनि माण्हुनि जो। साइकेट्री खां सवाइ पाण जेको आहे माण्हुनि खे काउंसलिंग बि कंदा आहिनि। हाणे असांखे इहो मौक़ो मिलियो आहे, इन मौक़े ते आऊं साईं खां पुछां थो त साईं तव्हां हींअर सिंध में आया आहियो, तव्हां सिंध में कहिड़ियूं जेको आहे नफ़्सियाती बीमारियूं मुख़्तलिफ़ जेको आहे डिप्रेशन डिसऑर्डर तव्हां कहिड़ा ॾिठा? साईं महिरबानी। मुंहिंजो नालो शाहिद ताजवानी आहे ऐं कंसल्टेंट आहियां मानचेस्टर में NHS में कमु कंदो आहियां, वार्ड जेको आहे सो मेंटल हेल्थ में। सिंध में मुंहिंजा काफ़ी पेशेंट्स आहिनि, मूं हिते कमु कयो आहे जा जेको आहे सो ख़ासि तौर ते जेके बीमारियूं घणियूं आहिनि उहे डिप्रेशन त आहे ई घणो, पर उन सां गॾु एंग्ज़ाइटी डिसऑर्डर्स जेके आहिनि बेचैनी जूं बीमारियूं, उनमें मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि। जेको आहे सो ट्रॉमा, फोबिक डिसऑर्डर्स, पैनिक डिसऑर्डर्स, ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर्स या PTSD, इहे जाम आहिनि। ओवरऑल सेंस ऑफ इनसिक्योरिटी आहे, हालात अप एंड डाउन, इन्फ्लेशन, ॿिया इशूज़, सोशल इशूज़, इहे सभु शयूं जेके आहिनि उहे ज़हनी बीमारियुनि खे रीइंफोर्स कनि थियूं, वधीक वर्स कनि थियूं, ख़राबु कनि थियूं। इहा सिचुएशन ओवरऑल सिंध जी पहिरीं बि हुई ऐं वधंदी वञे थी ॾींहुं ब ॾींहुं। सर, तव्हां कीअं था ॾिसो त सिंध में जेको सुसाइडल टेंडेंसी वधीक आहे निस्बतन ॿियनि सूबनि जे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? जी, मां तव्हांखे चवां थो जेके ओवरऑल इशूज़ जेके सोशल इशूज़ आहिनि जिन जो असरु थिए थो ज़हनी सिहत ते, इहे शयूं अहिड़े क़िस्म जूं टेंडेंसीज़ आणनि थियूं, बीमारियूं आणनि थियूं। माना ज़हन अहिड़ो जेको आहे सो मफ़लूज थी थो वञे त ॿियो को रस्तो नज़र कोन थो अचे, छा कजे, पोइ जेको आहे सो सुसाइड जी तरफ़ ध्यानु वञे थो। उन जे बावजूदि जेके ओरिजिनल सोशल टाइज़ आहिनि, जेके वैल्यूज़ आहिनि, उहे जिते अञा प्रिवेल कनि थियूं, उते अञा माण्हू जेके आहिनि से ज़हनी तौर ते बैलेंस्ड आहिनि। तव्हांजो मक़सदु इहा आहे त मोरल वैल्यूज़ जिथे फंक्शनल आहिनि उते माण्हू सोसाइटी कुझु स्टेबल आहे ऐं माण्हुनि में मेंटल डिजीज़ जेको घटि आहिनि। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। माना मल्टी फैक्टर्स हूंदा आहिनि बीमारियुनि जा, इन्हनि जा, त उन करे जेके जिते इहे शयूं अञा सही आहिनि उन्हनि सां फ़र्क़ु इहो पियो थो त माण्हू ज़हनी तौर ते सालिम आहिनि, बहितर रहनि था। अच्छा सर, हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंसी ऐं डिजिटल टेक्नोलॉजी जो जेको दौरु आहे, जंहिं असांजे मुल्क खे अनयूजुअली माना उन ज़रूरत कोन हुई पर पोइ जेको आहे इन्फ्लुएंस कयो आहे, तव्हां इनखे कीअं था ॾिसो ऐं इन खां कीअं बचे, अञा पॉज़िटिव जा पासा जेके कीअं जी, इहा बुरी शइ बि कोन्हे को, ऐं इट इज़ क्वाइट इम्पॉर्टेंट टू बी पार्ट ऑफ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड। सॼी दुनिया जो हिसो हुजणु ज़रूरी आहे, असां हुनजो हिसो हुजूं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस या इहे सभु शयूं जेके आहिनि इन्हनि जो पॉज़िटिव एस्पेक्ट बि आहे, नेगेटिव बि आहे। असांखे फोकस असांजो हुअणु खपे त जेको आहे पॉज़िटिव जेको आहे उन ते असरु कमु कयूं, उनजो एडवांटेज वठूं रादर देन डिसएडवांटेज। उहा शइ अचे थी एजुकेशन सां, नॉलेज सां, ॼाण सां। उहे जॾहिं जेका शइ मोबाइल वठी था अचो, उनखे जेकॾहिं सही ख़बर आहे उनजे इस्तेमाल जी त सही इस्तेमालु कयो था। उनजी सही इस्तेमाल जी ख़बर कोन्हे त असां जेको आहे नेगेटिव साइड ते वञूं था।
ओके सर ओके सर। त ओवरऑल कहिड़ो ट्रीटमेंट कहिड़ी दवा जेको आहे वधीक बहितर आहे जेको आम माण्हू अफोर्ड करे सघे? दवाऊं घणे भाङे ठीकु आहे, दवाऊं पाण वटि महांगियूं हुजनि थियूं, इहो वाक़ई हिकिड़ो इशू आहे, पर दवा इहो हूंदो आहे बैलेंस ॻोल्हणु। त हिकिड़ो माण्हू बीमार आहे, दवा खाईंदो, ठीकु थींदो त कमाईंदो, दवा जा पैसा कढी वठंदो। जेकॾहिं बीमार आहे, दवा न खाईंदो, ठीकु आहे, अफोर्ड कोन थो करे सघे, त दवा जा त पैसा किथां निकिरंदा पर घर बि कोन हलाए सघंदो। सो इट्स द मैटर ऑफ बैलेंस। जेकॾहिं ठीकु आहे दवा महांगी ज़रूरु आहे, पर ज़रूरत आहे, खाइणी आहे, ठीकु आहे, उन इहो ॾुखियो फ़ैसिलो आहे त कहिड़ी दवा सुठी आहे कहिड़ी ख़राबु आहे, पर असल शइ इहा आहे त दवाऊं मार्केट में सुठियूं बि आहिनि। तव्हां छा था सम्झो जेको योगा जेको कल्चर हीअं आहे, योगा तमामु कॉमन थी विया वञे, कराची ॿियो टियों योगा जो रोल केतिरो आहे मेडिसन योगा जेकॾहिं इन जी कॉम्बिनेशन हुजे त? योगा जेका असां ज़हनी सिहत खे स्टेबल रखे थी, ट्रीटमेंट माना हिकिड़ी बीमारी जेकॾहिं थी वञे थी उनखे ख़तमु करण जो योगा जो कमु कोन्हे, पर जेकॾहिं माण्हू सिहतमंद आहे ऐं उहो इन्हनि प्रैक्टिसिस में आहे त उहो वधीक सिहतमंद रहंदो। कोन हुयो त इन हवाले सां तव्हां असांखे कहिड़ियूं सजेशन कंदा त आम माण्हू लाइ? त आम माण्हू घणो करे गोरियूं खाईंदो आहे त रेगुलर कोन खाईंदो आहे, ऐं उन लाइ उन जो जेको सोशल जेको लाइफ आहे, माना लाइफ स्टाइल जेको आहे उहो केतिरो इम्पॉर्टेंट आहे ऐं गोरियूं केतिरो इम्पॉर्टेंट? ज़हनी बीमारियुनि जे इलाज जा 3 डिफरेंट तरीक़ा आहिनि: दवाऊं, साइकोलॉजिकल थेरेपीज़, या उन खां सवाइ ॿी हिकिड़ी शइ हूंदी आहे साइको एजुकेशन। बीमारियुनि जे बारे में ॼाण, ज़हनी बीमारियुनि जे बारे में ॼाण त मूंखे हीअ बीमारी आहे, मूंखे हीअ मसइलो हिन बीमारी जे करे आहे। उहो एतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो गोरियूं दवाऊं, उहो एतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो साइकोथेरेपी असां वटि रूरल सिंध में मिलणु तमामु ॾुखियो आहे, तमामु आहिनि ई कोन साइकोलॉजिस्ट जेके उहे शयूं कनि। पोइ असांखे रिलाए करिणो पवे थो मेडिसिन्स ते, जेको बि बहितरीनु ट्रीटमेंट आहे। अवल सभिनी खां इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त ट्रीटमेंट कंप्लीट कजे। अच्छा साईं, तव्हां तमामु सुठो ॿुधायो, तमामु बहितरीनु ॿुधायो, ऐं हीअ नॉलेज तव्हां मानचेस्टर खां आया आहियो, तव्हांजी माना हिकिड़ो तव्हांजो वॾो ई पार्ट आहे, तव्हां पार्ट प्ले कयो आहे। अॼु जेको तव्हां मैसेज ॾिनो आहे इहो सॼी सिंध में वेंदो। तव्हांजी वॾी महिरबानी।